वज़ीर आज़म शहबाज शरीफ यूनान बेड़ी वाक़िअनि जे ज़िम्मेवारनि खे अंजाम ते पहुचाइण जी हिदायत करे छॾी। फ्रांस रवानगी खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि यूनान बेड़ी वाक़िए बाबति आला सतही इजलास तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म कावड़ जो इज़हार कंदे चयो त इंसानी स्मगलर्स जी कार्रवाइनि खे वक़्त सिर छो न रोकियो वियो। मुतासिर माण्हुनि जो जिन ज़िलनि सां वास्तो आहे उतां जी इंतिज़ामिया एजेंट्स ख़िलाफ़ कार्रवाई छो न कई। वज़ीर आज़म पारां जांच कमेटी खे कार्रवाई मुकमल करे वाक़िए जी रिपोर्ट जल्द पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जांच मुकमल करे जवाबदारनि खे सज़ा ॾियारे। समुंड में ग़रक़ थियल टाइटैनिक जे ज़ेर ते वञण दौरान गुम थियल आबदोज़ जी ॻोल्हा जारी। कैनेडा जे जहाज़ खे ॿुॾी वियल टाइटैनिक वारे हंध जा सिग्नल मिली विया। बरतानवी अख़बार दावा कई आहे त 38 मिंटनि बाद ॿुॾी वियल टाइटैनिक जा सिग्नल मिली रहिया आहिनि। यूनानी अमलदारनि मूजिब डेटा जी बुनियाद ते चऊं था त ज़िंदगीअ जा इशारा मिलिया आहिनि। ॿेड़ी ऊंधी थियण सबबि हेल ताईं 80 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक थी चुकी आहे। गुम थी वियलनि में 83 पाकिस्तानियुनि जो अञा ताईं पतो न पियो आहे। पाकिस्तान IMF सां कर्ज़ बहाली वारे प्रोग्राम लाइ अमरीका खे हिकु भेरो ॿीहर किरदारु अदा करण जी दरख़्वास्त करे छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार जी पाकिस्तान में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। ज़रीन मूजिब इसाक डार अमरीकी सफ़ीर खे IMF सां कर्ज़ प्रोग्राम बाबति थींदड़ ॻाल्हियुनि खां आगाह कयो ऐं खेसि कर्ज़ बहाली प्रोग्राम जी बहाली लाइ किरदारु अदा करण जी दरख़्वास्त कई। इसाक डार इन खां अॻु बरतानवी हाई कमिश्नर खे बि मदद जी दरख़्वास्त करे चुको आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फ्रांस जे 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पेरिस रवानो। IMF जे मैनेजिंग डायरेक्टर सां बि मुलाक़ात जो इम्कान। वज़ीर आज़म हाउस मूजिब पेरिस जे दौरे दौरान वज़ीर आज़म मौसमियाती तब्दीलीअ बाबति कॉन्फ्रेंस में शिरकत करे पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया सीनियर अमलदार पिणु वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं PTI जो सदर चौधरी परवेज़ इलाही जेल मां आज़ादी माणण बाद ॿीहर गिरफ़्तार। FIA चौधरी परवेज़ इलाही खे मनी लॉन्ड्रिंग केस में लाहौर मां गिरफ़्तार करे वरितो। जिस्मानी रिमांड लाइ अदालत में पेश। चौधरी परवेज़ इलाही खे डॉक्टर्स पारां सेहतमंद करार ॾियण बाद FIA जी टीम खेसि हिरासत में वरितो। चौधरी परवेज़ इलाही हिफ़ाज़ती ज़मानत ऐं केसिस जी तफ़सीलनि लाइ लाहौर हाईकोर्ट में दरख़्वास्त बि दाख़िल कराए छॾी। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं PTI अॻवान गुलाम सरवर बि इस्लामाबाद मां गिरफ़्तार। पुलिस मूजिब गुलाम सरवर ख़ान सां गॾु संदसि पुट मंसूर हयात ऐं भाणीजे अमार सिद्दीक़ खे गिरफ़्तार कयो वियो। टई ॼणा 9 मई जे वाक़िए में पुलिस खे कुर्बल हुआ। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 70हीं सालगिरह मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी पारां केक काटण जी तक़रीबूं। आसफा भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि अॻवाननि इस्लामाबाद में शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जो केक काटियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शहीद बेनज़ीर खे सालगिरह ते भेटा पेश। बिलावल भुट्टो चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो जी सोच ऐं फ़लसफ़ो ॾुखियनि हालतुनि में क़ौम लाइ रोशनी जो मीनार आहे। महांगाईअ ते ज़ाब्तो आणण ऐं ग़ुर्बत जे ख़ात्मे लाइ शहीद बेनज़ीर जे फ़लसफ़े ते हलणो पवंदो। आसिफ ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर जी सियासत जो मक़सद मुल्क खे जहालत जी ऊंधाईअ मां कढणु हो। पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीर भुट्टो जो पाकिस्तान ठाहिण लाइ जदोजहद करे रही आहे। संदसि ख्वाबनि जी हर सूरत में ताबीर कंदासीं। सिंध असेंबली शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण वारो ठहराव इत्तेफ़ाक़ी राय सां मंज़ूर करे वरितो। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐवान में ठहराव पेश कंदे चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जिदोजहद तारीख़ी आहे। शहीद राणी अमरनि सां मुहादो अटकायो। संदसि जानसारनि बि पंहिंजे अज़ीम क़ाइदा जानियूं क़ुर्बान करे छॾियूं। पीपल्स पार्टी जा कारकुन आमरीत जे दौर में बंदूकनि आरो सीना ताणे बीठल रहिया। शहीद बेनज़ीर भुट्टो अॼु हुजे हा त मुल्क जी सूरत हाल तब्दील थी चुकी हुजे हा। सूबाई वज़ीर शर्जील मेंबर सां चाइना पावर कंपनीअ जे वफ़द जी मुलाक़ात। चाइना पावर कंपनीअ पारां सिंध में बिजलीअ ते हलण वारियूं गाॾियूं ठाहिण जी सनत लॻाइण जी ख़्वाहिश जो इज़हार।
शर्जिलना मेमर चीनी कंपनी की ख्वाहिश की आजिया कंदे चयो आहे त सीड़पकारनि ऐं सनअतकारनि जी मदद लाइ सिंध हुकूमत हर वक्त तैयार आहे। सनअतकारनि खे ज़मीन ॾियण सां गॾु सब्सिडी बि ॾिनी वेंदी। प्लांट लॻाइण सां मुल्क ऐं क़ौम खे फ़ाइदो थींदो। रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। तौहीन इलेक्शन कमीशन केस में पाकिस्तान इस्तेहकाम पार्टी के अगवान फवाद चौधरी जा गिरफ्तारी वारंट जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर की सरबराही में 5 रुकनी बेंच फवाद चौधरी के 6 जुलाई तेजाती हैसियत में पेश थियण जो हुक्म दे छड़ियो। चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त फवाद चौधरी के ज़ाती हैसियत में तलब कयो हो पर हुन अॼु ताईं जवाब जमा नाहे करायो। अमरीकी सदर जो बाइडन के पुट हंटर बाइडन टैक्स अदा न करण जो ॾोहो क़बूले वरितो। हंटर बाइडन वफ़ाक़ी अदालत में जवाब दाख़िल कराईंदे पाण वटि पिस्टल रखण जो बि एतराफ़ कयो। अमरीकी सदर के पुट मूजिब हुन चीन ऐं यूक्रेन सां कारोबार दौरान बिज़नेस डील में टैक्स अदा न कयो हो। हंटर बाइडन ख़िलाफ़ 2018 खां जांच हली रही आहे। खेसि $1 लख टैक्स अदा करणी हुई।